स्वामी साहिब हिकु श्लोक में चवनि था, वेदन जा महावाक सुतह लखाइन समता, समुझी थिया सामी चहे महबती मुश्ताक, चढ़िया चेतन चिट ते सटे सभ संग साक, परचिया रहन पाक पाण वराए पाण में। हिन जी लफ़्ज़ी माना हिन नमूने आहे। वेदन जा महावाक सुतह लखाइन समता। वेदन में आयल महावाक्य जेके अहम वाक्य आहिनि उहे पाण ई समता था ॾेखारीनि। समझी थिया सामी चए महबती मुश्ताक। इहा ॻाल्हि सम्झी करे उहे माण्हू मोहबत सां भरिजी विया जिन जे मन में ईश्वर जे दर्शन जी ख़्वाहिश हुई, जे सचा आशिक हुआ। चढ़िया चेतन चिट ते सटे सभ संग साक। अहिड़ा प्रेमी संसार जा सभई संग नाता संबंध टोड़े करे सारे विश्व जी आत्म चेतना सां भरियल आकाश ते चढ़ी विया। चिद आकाश सां हिकु रूप बणिजी विया। परचिया रहन पाक पाण वराए पाण में। हुननि पाण वराए पंहिंजे अंदर में झाती पाए परमात्मा खे ॾिठो। शुद्ध पवित्र बणिजी प्रीतम परमेश्वर सां परची विया, राजी थी विया। हिन जी ॻुझी माना प्रोफेसर हरद्वाणी साहिब हिन रीति ॿुधाई आहे। जंहिं वाक्य या जुमिले में जीव ऐं ब्रह्म जी एकता ॿुधाई वियल हूंदी आहे उनखे महावाक्य चवंदा आहिनि। अद्वैत वेदांत उपनिषद जे किन वाक्यनि या जुमिलनि खे महावाक्य जो दर्जो ॾिनो वियो आहे। इन्हनि महावाक्यनि जो लिकल मतिलबु या अर्थ ॼाणण खां सवाइ अद्वैत जो बोध नथो थी सघे। जीव ब्रह्म जी समता या एकता जो ज्ञान थियण लाइ चइनि वेदनि जा 4 महावाक्य हिन रीति आहिनि। ऋग्वेद में चयो वियो आहे प्रज्ञानम ब्रह्मम, याने आत्मज्ञान ऊंचे में ऊंचो ज्ञान। यजुर्वेद में चयो वियो आहे अहम ब्रह्मास्मि, याने मां ई ब्रह्म आहियां। सामवेद में चयो वियो आहे तत्वमसि, यानी उहो ब्रह्म तूं ई आहीं। ऐं अथर्ववेद में चयो वियो आहे इदमात्मा ब्रह्मम, यानी इहो जेको तुंहिंजो आत्मा आहे उहो ब्रह्म ई आहे। इन्हनि महावाक्यनि में इंद्रियुनि द्वारा ज्ञान हासिल कंदड़ जीव ऐं विश्व में हर हंधि हाज़िर ईश्वर, हृदय में वेठल ईश्वर ऐं सर्वव्यापक परमेश्वर जी एकता या समता ॿुधाई वई आहे। वेदन जे इन्हनि महावाक्यनि में परमार्थ जे उपदेश जो सार ज़रूरु आहे, मगर महावाक्यनि जो सिर्फ़ जप करण सां अज्ञान जो अंधकार दूर कोन थी सघंदो। महावाक्यनि में समायल अर्थ जी साख्यात अनुभूति या ज्ञान हासिल करणु आत्म कल्याण जे लिहाज़ खां तमामु ज़रूरी आहे। स्वामी साहिब पिणु इहा ई ॻाल्हि चवनि था ऐं अहिड़ी अनुभूतीअ लाइ ज़रूरी आहे सभिनी जे संग सोहिबत जो त्याग। आत्म अनुभव तमामु अहम आहे ऐं महावाक्यनि जी सफलता साधक खे एकता, समता या समाधीअ जो अनुभव थियण में आहे। ब्रह्म मां ई आहियां ऐं मां ई उहो ब्रह्म आहियां जो स्वरूप अनुभव थियण ही समाधि, समता या एकता आहे।